सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहने वालों की खैर होए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम रऊफ़ुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन। तमाम स्टेट थे मौजूद उलमाए इकराम व मशाइख़ इज़ाम व तमाम आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, जियां कि तव्हांखे मालूम आहे कि मरहूम उस्ताद ग़ुलाम नबी रहमतुल्लाह अलैह जी इसाले सवाब जे लाइ प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं ख़ुसूसी ख़िताब हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं मोहम्मद ईसा सुमरो नईमी दामत बरकातुहुल आलिया जो आहे। कुछ वजूहात जे करे साईं लेट थिया आहिनि, इंशाअल्लाह अनक़रीब पहुची वेंदा। मां मुख़्तसिर इसाले सवाब जे हवाले सां ॿ टे रिवायतूं ॿुधाईंदुसि। इसाले सवाब करण पूरी उम्मत जो इजमा हुआ कि जाइज़ आहे, उन जो सवाब मैयत ताईं पहुचंदो आहे। ऐं ही जो कुझु क़ुरान ख़ानी या वाइज़ नसीहत नात ख़ानियूं मनक़बतूं या जेको ख़ैर ख़ैरात थींदो आहे, इन्हनि सभिनि जो सवाब मरहूम ताईं पहुचंदो आहे। यकीनन अॼु हिन महफ़िल जो सवाब मरहूम उस्ताद ग़ुलाम नबीअ ताईं पहुचंदो इंशाअल्लाह ताला। अल्लाह तबारक व ताला हिन महफ़िल जे सदक़े में अल्लाह ताला मरहूम खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाईंदो। दोस्तों, मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो ई इरशाद फ़रमायो आहे इसाले सवाब जे हवाले सां कि जेकॾहिं को बि कंहिंखे इसाले सवाब या कंहिंजे लाइ दुआए मग़फ़िरत कंदो आहे त उहा दुआ उनखे फ़ाइदो ॾींदी आहे। सब गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोबारा जोर जोर से सब गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल
अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बादिहिम वयक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो जेके बाद में अचन था उहे अॻियनि जे लाइ दुआ था कनि रब्बुल आलमीन रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। ए मौला असांजी बख़्शिश फरमा, असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। ए रब्बुल आलमीन जेके असां खां पहिरियां गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बि बख़्शिश फरमा। दुनिया चवे थी कि को फ़ाइदो कोन पुॼंदो आहे, पर अल्लाह सेखारियो आहे कि जेके बाद में ईंदा आहिनि अॻियां गुज़ारे वलनि जे लाइ दुआ कंदा आहिनि हे रब असांजी बख़्शिश फरमा ऐं असां खां जेके पहिरियां गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बि बख़्शिश फरमा। अल्लाह जी ज़ात बाबरकात गोया के इशारो ॾिनो बाद में आयल जेके अॻियनि जे लाइ दुआ कंदा आहिनि अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि जे दुआउनि जे सदके अॻे गुज़ारे वलनि जे गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो आहे। मिशकात शरीफ दरसी किताब आहे जेको तमाम मकातबे फ़िक्र जा उलमा पढ़ाईंदा आहिनि। किताबुल जनाइज़ में हिकिड़ी हदीस मौजूद आहे। उन हदीस जो आख़िरी हिस्सो तव्हांखे ॿुधायां थो कि माण्हू गुज़ारे वेंदो जॾहिं उनखे मशर जे मैदान में उथारियो वेंदो न त उनखे उन सां गॾु अमलन जा नेकिन जा पहाड़ गॾु हूंदा। अर्ज़ कंदो मौला मां त गुनाहगार हुयुसि, मां त बदकार हुयुसि, मौला मुंहिंजे अमाल नामे में काने की कोन हुई। या इलाहुल आलमीन वॾा वॾा अमलन जा पहाड़ नेकिन जा पहाड़ किथां आया? अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ओ मुंहिंजा बाना जॾहिं तूं विसाल करे वियो वें तुंहिंजा अज़ीज़ करीब मिट माइट रिश्तेदार तुंहिंजे लाइ बख़्शिश जूं दुआऊं कंदा ओ मुंहिंजा प्यारा उहे दुआऊं मां कठे कंदो वियोसि, जमा कंदो वियोसि। अॼु उहे दुआऊं वॾनि वॾनि नेकिन ऐं अमालनि सां जबलनि जी मिसल तोसां हली रहिया आहिनि। अल्लाह तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ फरमाए, गुनाहनि खे नेकिन सां तब्दील फरमाए तोखे अल्लाह जन्नत में मोकिले छॾींदो। दोस्तो अल्लाह वॾो महिरबान आहे ऐं अल्लाह पंहिंजे मखलूक जूं दुआऊं मक़बूलो मंज़ूर कंदो आहे। पर आम तौर ते इहो रस्म रवाज ऐं सुन्नत भी आहे कि माण्हू क़ब्र ते वञी दुआ कंदा आहिनि या ख़ैर ख़ैरात कंदा आहिनि। इन हवाले सां तव्हांखे मां बुखारी शरीफ़ जूं ॿ रिवायतूं ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह साईं बल्कि अची वेंदो तो मां तव्हांखे मुख़्तसर इहो ॿुधायां कि बुखारी शरीफ़ किताबुल वुज़ू जे अंदरि उलमा वेठा आहिनि। बुखारी शरीफ़ किताबुल वुज़ू उन में हदीस मौजूद आहे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े दफ़े रस्ते सां वञी रहिया हुआ त रस्ते सां ॿ क़बरूं हुयूं। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सवारी गधा हो या खच्चर हो, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते सुहार रहा। वो टथो कही पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारी तां हेठ लथा, सहाबा इकराम भी सवारी तां हेठ लथा। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजा सहाबा तव्हांखे ख़बर आहे या न मुंहिंजो सवारी जो जानवर छा लाइ ॾिनो आहे, छा लाइ टथो आहे, छा लाइ भिटकी वियो आहे? पाण करीमनि खे सहाबा इकराम अलैहिम रिदवान अर्ज़ कयो कि या रसूलल्लाह ए अल्लाह जा हबीब असांखे ख़बर न आहे। मुस्तफ़ा करीम फरमायो हिते ॿ क़बरूं आहिनि, उन्हनि ॿिनि क़बरुनि वारनि ते अज़ाब थी रहियो आहे। मुंहिंजे जानवर ॾिसी वरितो आहे, उन अज़ाब जे फ़रिश्तनि खां मुंहिंजो जानवर ॾिनो आहे। मां मुस्तफ़ा लही बीठो आहियां। मालूम थियो मुस्तफ़ा जो मक़ाम त निरालो आहे, पर मुस्तफ़ा जो खच्चर या गॾां बि क़ब्र ते थींदड़ अज़ाब खां वाक़िफ़ हूंदो आहे।
मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उतलही बुखारी शरीफ किताबुल वुज़ू जे अंदर खोले ॾिसो मुस्तफ़ा करीम उतलही वॾियूं वॾियूं दुआऊं कोन घुरियूं मुस्तफ़ा करीम क़ुरान पाक जा वॾा वॾा रुकू कोन तिलावत कया का सूरत तिलावत कोन कई मुझे मुस्तफ़ा करीम आमना जे लाल अलैहिस्सलातु वस्सलाम हेॾे होॾे निहारियो कोहीअ जो दरख़्त हो खजूर जो दरख़्त हो मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन मां थोरी हिकिड़ी नंढड़ी टहनी कटे अधु हिन क़ब्र ते रखियो अधु हिन क़ब्र ते रखियो मुझे महबूब मुस्तफ़ा करीम खां पुछो वियो या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा हबीब इन जे रखण मां फ़ाइदो कहिड़ो थींदो मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो जेकॾहिं को पढ़ी नथो ॼाणे या नथो पढ़े या हुनजो मूड कोन्हे को मसलो कोन्हे आली टेने खणी तर टेने खणी क़ब्रनि ते रखंदो जेसि ताईं उहे टेनियूं आलियूं हूंदियूं तेसि ताईं मयत तां अज़ाबे क़ब्र ख़तम थी रहंदो तेसि ताईं अज़ाब खां मयत आजो हूंदो इन हदीस जी तशरीह कंदे शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे जेको तूं असां अॼुकल्ह क़ब्रनि ते गुलाब जा फुल विझंदा आहियूं न गुलाब जा गुल शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे कि इन्हनि गुलनि विझण जो मक़सद इहो हूंदो आहे कि जेसि ताईं उहे गुल आला हूंदा झीला हूंदा तर हूंदा इहे सभु अल्लाह जो ज़िक्र कंदा रहंदा जेसि ताईं उहे गीला हूंदा तेसि ताईं क़ब्र वारे तां अल्लाह अज़ाब खणी छॾींदो आहे मालूम छा थियो टेनी शाख कोशो गोचो काठी घीली जकॾहिं क़ब्र ते रखी वञे त अज़ाब टरी वेंदो हेॾो प्रोग्राम थियो आहे क़ुरान पढ़ंदा तिलावतूं थींदियूं मनक़बतूं थींदियूं नातूं पढ़ियूं वेंदियूं वाइज़ो नसीहत थींदी उलमा तशरीफ़ खणी आया आहिनि छा तव्हांजे ख़्याल में हिन मां को फ़ाइदो कोन थींदो यकीनन क़ब्र वारे खे फ़ाइदो थींदो उनजो अज़ाब ख़तम थी वेंदो अल्लाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाईंदो ॿी रिवायत सदको ख़ैरात भी थियो आहे न चांवर बनिया आहिनि बिरयानी बनी आहे बुखारी शरीफ किताबुल जनाइज़ बुखारी शरीफ किताबुल जनाइज़ में हदीस मौजूद हजरत सअद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह रिसालत में आयो अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी अम्मा साइण गुज़ारे वई आहे छा मां सदको ख़ैरात कयां छा उनजो सवाब मुंहिंजी अम्मा खे पुॼंदो या न मुस्तफ़ा करीम फरमायो हा सवाब पुॼंदो साहिब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा साइण जे ईसाले सवाब जे लाइ माण्हुनि खे पाणी पुॼाइण जे लाइ खूअर खोटायो मिशकात शरीफ जी हदीस आहे इज़ा मातल इंसान इनक़ता अमलुहु इल्ला सलास जॾहिं माण्हू मरी वेंदो आहे हुन जा अमल रुकिजी वेंदा आहिनि नमाज़ूं बंदि रोज़ा बंदि हज ज़कातूं ख़ैरातूं बंदि पर टे अमल अहिड़ा आहिनि कि उहे जारी ऐं सारी रहंदा आहिनि पहिरें नंबर ते सदक़े जारिया हुन को अहिड़ो कमु कयो हुजे जेको सदक़े जारीअ जो हुजे बोर लॻरायो हुजई खूअर खोटायो हुजई बैठक मनाई हुजई वण पोखियो हुजई को मस्जिद या मदरसो ठारायो हुजई ॿार के अहिड़ो कमु जेको ता देर हले मुस्तफ़ा करीम फरमायो जेसि ताईं इहो अमल इहो कमु पियो हलंदो तेसि ताईं मैयत खे सवाब पियो थींदो ॿिए नंबर ते मुस्तफ़ा करीम फरमायो इल्मन नाफ़िआ उहो इल्म जेको इल्म में नाफ़े हुजे नफ़ो ॾींदो हुजे इल्म ॿ क़िस्म हूंदो आहे हिकिड़ो इल्म हूंदो आहे दुनियावी उहो दुनियावी फ़ाइदो ॾींदो आहे बीए कई एमए कयई बीए कई एमए कई उनखे तनख़्वाह त वॾी मिलंदी आहे ॿियो हूंदो आहे इल्म क़ुरान उहो इल्म नाफ़े दुनिया में भी नफ़ो ॾींदो आहे आख़िरत में भी नफ़ो ॾींदो आहे
अलहासिल मां ज्यादा लंबाई में नथो वञणु चाहियां। मतलब इल्मे नाफ़े जंहिं पढ़ियो हूंदो, जंहिं पढ़ायो हूंदो, वरी उहो ॿिए खे पढ़ाईंदो, उहो ॿिए खे पढ़ाईंदो, इहो तसलसुल क़यामत ताईं जारी रहंदो ऐं उन पढ़ाइण वारे खे आख़िर क़यामत ताईं हुनजो सवाब थींदो रहंदो। टे नंबर ते आहे वलदुन सालिह सुम्मा यदऊ लहू, नेक सालिह पुट या नेक सालिह औलाद जेको उन जी बख़्शिश जे लाइ दुआऊं कंदो रहे। अॼु उस्ताद गुलाम नबी मरहूम जे फर्ज़ंद अर्जुमंदी प्रोग्राम रखियो आहे, सिर्फ़ इन करे कि मुंहिंजे बाबे जे लाइ उलमा अचनि, सुलहा अचनि, अवामुन्नास अचे, मुंहिंजे बाबे जे लाइ ख़ैरात खाई करे दुआ कनि, नातूं मनक़बतूं पढ़ी वाइज़ करे नसीहत करे दुआ कनि ताकि मुंहिंजे बाबे जा बेड़ा पार थी वञनि। यकीनन उस्ताद मरहूम गुलाम नबी रहमतुल्लाह अलैह जा बेड़ा पार थी वेंदा, सिधो जन्नत में वेंदो। अलहासिल बुखारी शरीफ जी रिवायत में ॿुधायो हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह का पुछो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा साण गुज़ारे वई आहे, मां उन जे लाइ को सदको कयां, का ख़ैरात कयां, छा उनखे सवाब पुॼंदो? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो हाओ। हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु अम्मा साण जे इसाले सवाब जे लाइ खूह खोटायो। बुखारी शरीफ जी रिवायत आहे, उन खूह खोटाए खूह ते लिखाए छॾिया हाज़ा बिअर ले उम्मे साद, हे खूह जेको आहे उम्मे साद जे इसाले सवाब जे लाइ खोटायो वियो आहे। अॼु ॾींहं ताईं उहो खूह आहे मक्के खां मदीना, जंहिं रस्ते सां मुंहिंजो मुस्तफ़ा करीम हिजरत करे रस्ते सां विया हा न, उन रस्ते ते उहो खूह हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु खोटायो हो ऐं उन ते तख़्ती लॻाई हुई हाज़ा बिअर ले उम्मे साद, हे खूह जेको आहे उम्मे साद जी मां जे इसाले सवाब जे लाइ लॻायो वियो आहे। उहो खूहर उन रस्ते ते हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु खोटायो हो, जेको उन रस्ते सां गुज़रंदो हो उन खूहर मां पाणी पीअंदो हो। अॼु बि उहो खूह आहे जेको मक्के खां मदीने उन रस्ते सां माण्हू वेंदो, जेको अॻे ज़माने में जंहिं रस्ते सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हा, उन रस्ते सां जेको बि अॼु गुज़रंदो आहे। अॼुकल्ह उन ते रोड आहे, जॾहिं माण्हू मदीने मां तक़रीबन 80 किलोमीटर आहे जंगे बदर जो मक़ाम, बल्कि हाजी हज़रात ज़ाहिरीन हज़रात ॾिसी आया हूंदा, जंगे बदर वारे रस्ते सां जॾहिं माण्हू वेंदो आहे त इन रस्ते सां उहो उम्मे साद वारो खूह मुबारक ईंदो आहे। अॼु ताईं ज़ाहिरीन हज़रात उन मां पाणी पीअंदा रहंदा आहिनि ऐं उन पाणीअ जो सवाब हज़रत साद जी अम्मा खे मिलंदो आहे। त ही ख़ैर ख़ैरातूं रायगान न आहिनि थींदियूं दोस्तो, हे खैर खैरातूं सदका या कुल शरीफ दुआऊं दुरूद हे ख़त्मा सब रायगान ना आहिनि वेंदा दोस्तों। इन्हनि जो सवाब यकीनन असांजे मरहूमनि ताईं पहुचंदो आहे, उन्हनि खे सवाब थींदो आहे, उन्हनि खे ॿुधायो बि वेंदो आहे कि ख़ैर खैरात ही सदको तुंहिंजे लाइ फलाणे तुंहिंजे रिश्तेदार कयो आहे, ही ताम ही सदको दुनिया में खाड़ी वेंदो आहे। अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, इन ताम जी मिसल ही ताम कोन पुॼंदो आहे, इहो असां दुनिया ते खाई वेंदा आहियूं, माण्हू खाई वेंदा आहिनि। इन ताम जी मिसल अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तो जन्नत ॾे मोकिलींदो आहे। इन ताम जी मिसल जन्नत मां अहिड़ा ताम खणी थालनि सां ढके उन मैयत जे क़बर ताईं पुॼायो वेंदो आहे ऐं उनखे ॿुधायो वेंदो आहे कि फलाणे माण्हूअ फलाणे तुंहिंजे रिश्तेदार ही तुंहिंजे लाइ गिफ्ट या तोहफ़ो या हदियो मोकिलियो आहे, हू खाई करे ख़ुशि थींदो आहे ऐं हुनखे इहा सॼी ख़बर बि पवंदी आहे अॼु ही ख़ैरात तूं असां खाई वेंदासीं, पर हिन जी ख़बर मरहूम उस्ताद गुलाम नबीअ ताईं पहुचंदी, हू ख़ुशि थींदो त मुंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि मुंहिंजे लाइ सदको ऐं ख़ैरात कयो आहे। अलहासिल नेक सालिह उलमा मशाइख़ आया आहिनि, इन्हनि जो हिते अचण बि वॾी ॻाल्हि आहे दोस्तो। आला हज़रत फतवाए अफ्रीकी में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, आंधी रिवायत थई, अगर तुम रिवायत उलमा जो कलाम आहे, पर आला हज़रत लिखी आहे फतवाए अफ्रीकी में। आला हज़रत लिखनि था, सवाल कयो कंहिं माण्हू, या हज़रत
सवाल आहे कि हज़रत रिवायत में चए थो कि हज़रत अली करमल्लाह वजहू हिकिड़े कब्रिस्तान में विया, उते कब्रिस्तान में ॾिठऊं कि हिकिड़े कबर वारे ते अज़ाब थी रहियो आहे। हज़रत अली करमल्लाह वजहू आया घर अची करे जो कुछ संदन जी तौफीक हुई पाण पढ़ियूं, तवज्जो कयो, पाण पढ़ियूं, पढ़ी करे वरी आया कबर ते, उन कबर वारे खे कब्रिस्तान में अची बख्शूं, पर ॾिठऊं त अज़ाब में हल्काई थी पर अज़ाब ख़त्म न थियो। रात जो मौक़ो हो, सुबह थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह रिसालत में हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा आयो। अची अर्ज़ कई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां कब्रिस्तान जो होस, उते मूं ॾिठो हिकिड़े माण्हू कबर वारे ते अज़ाब थी रहियो हो। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां घर आयुसि, पढ़ियोम, जो कुछ मुंहिंजी तौफीक हुई उहे पढ़ी बख्शोम, वरी वियोसि उते दुआ कई, पर उन अज़ाब मां तख़फ़ीफ़ थी लेकिन बिल्कुलु ख़त्म न थियो। पाण करीमन फरमायो हलो त हली ॾिसूं था कि उन जो हाल छा आहे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हुमा भई कब्रिस्तान आया, पाण करीम उन कब्र ते बीठा। हज़रत अली करमल्लाह वजहू फरमायो या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब, ही कबर आहे, इन ते अज़ाब थी रहियो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ अली, मां त निगाहे नबूअत सां ॾिसी रहियो आहियां, हे त जन्नत में मज़ा पियो माणे, हिन तां अज़ाब खॼी वियो आहे, हिन मां तकलीफ़ परेशानी ख़त्म थी वई आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आयो मूं बि ॾिठो कि हिन ते अज़ाब थी रहियो हो, पढ़ी बख्शो मांसि, पोइ बि हुन ते अज़ाब तकलीफ़ थियो, घटि थियो, पर ख़त्म कोन थियो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे महिरबानी करे ॿुधायो त हिनखे कहिड़ो सवाब बख़्शो वियो, छा थियो कि अल्लाह जी ज़ात बाबरकात हिन जो अज़ाब टारे हिनखे जन्नत में मोकिलियो आहे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उतां थी वापस आया, मुस्तफ़ा करीम खे रब्बुल आलमीन ॿुधायो, हा मुंहिंजा सुहिणा हबीब, ओ आमना जा लाल, वाकई ईअं ई हुयो, सॼी रात बल्कि जॾहिं खां ही दफ़न थियो तॾहिं खां अज़ाब में मुब्तला हो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अली अल मुर्तज़ा शेर खुदा आयो, हिनखे अज़ाब में मुब्तला ॾिठई। अज़ाब में मुब्तला ॾिसण खां बाद में जो कुछ साईं की तौफीक हुई, टाइम मिलियो, साईं पढ़ी दुआ कई, दुआ करण खां बाद में अज़ाब थोड़ो घटि त थियो पर ख़त्म कोन थियो। ही वॾो गुनहगार हो, बदकार हो, तंहिंजे करे हिन जे गुनाहनि में, हिन जे अज़ाब में तख़फ़ीफ़ कई वई, बल्कि माफ़ न कयो वियो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे जो हिन खां अज़ाब घटि कयो वियो आहे, उन जो वजह इहो आहे कि सुहिणो सिद्दीक़ अकबर, चओ सुभान अल्लाह, सुहिणो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबुह जी नमाज़ लाइ वुज़ू फरमाए रहियो हो। वुज़ू फरमाइण खां बाद में सोने सिद्दीक़ अकबर पंहिंजी सुहारी मुबारक, ॾाढ़ी मुबारक खे कंघी ॾिनी, कंघी जो ॾिनो त सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वार मुबारक हिकिड़ो ॾाढ़ी मुबारक मां निकितो, हवा में चिड़ंदो पकड़जंदो अची कबर वारे जे मथां पियो। अल्लाह फरमायो जंहिं जाइ ते सोने सिद्दीक़ अकबर जो वार मुबारक ईंदो आहे, उते मां अल्लाह जी रहमत वसंदी आहे। जिते सोने सिद्दीक़ अकबर जो वार मुबारक भी ईंदो आहे, उतां मुसीबतूं खॼी वेंदियूं आहिनि, अज़ाब खॼी वेंदा आहिनि, उते अल्लाह जी रहमतूं डेरो लॻाईंदियूं आहिनि। या रसूल अल्लाह, वाकई हिन ते अज़ाब थी रहियो हो, वाकई ही अज़ाब में मुब्तला हो, पर मुंहिंजे प्यारे सिद्दीक़ अकबर जो वार मुबारक हिन वटि आयो आहे, लिहाज़ा हुन वार जे सदके में हिनखे त माफ़ फरमाए छॾियो अथमि, पर पूरे कब्रिस्तान वारनि खे मूं माफ़ करे छॾियो आहे। दोस्तों, ये खैर खैरात सदका सुठा, पर उलमा मशाइख आया आहिनि, अल्लाह वारा आया आहिनि, अल्लाह वारनि जे सदके
अल्लाह पंहिंजे प्यारनि जे सदके बि गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे। यकीन हेॾो प्रोग्राम थियो आहे, उलमा आया आहिनि, सुलहा आया आहिनि, मशाइख आया आहिनि, यकीन इन्हनि जी आमद बि रायगान न वेंदी। इहे जॾहिं हथड़ा खणंदा न दोस्तो, उस्ताद मरहूम गुलाम नबी रहमतुल्लाह अलैह जा त बेड़ा पार थी वेंदा, पर सॼे कब्रिस्तान वारनि जा बेड़ा पार थी वेंदा। इसाले सवाब करण, खैर खैरात करण सुठो आहे, बस इन में इहो आहे एहतियात के कर्ज़ो न खणो, उधार न खणो, पंहिंजी जायज़ मिल्कियत मां, पंहिंजे जायज़ माल मां, मिरास मां तव्हां खैर खैरात कयो। जेतिरी बि खैरात कंदो उन में इसराफ न आहे, हूंदो सवाब ज़्यादा हूंदो आहे। इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु एतिरा सखी हूंदा हुआ कि संदन जे दौलत खाने ते, संदन जे मरकज़ ते, दरबार आलिया ते, संदन जे हरम मुबारक जी औताक मुबारक ते जेतिरा भी मेहमान ईंदा हुआ न, पोइ साईं हर मेहमान खां पुछंदा हुआ तुंहिंजी चॉइस छा आहे, तुंहिंजी पसंदि छा आहे, तूं कहिड़ो खाधो खाईंदे। इमाम आली मक़ाम सभिनि खां ईअं पुछी घर वञी सभिनि जे लाइ अलॻि अलॻि ताम ठाहींदा हुआ। उन ज़माने में कंहिं मुफ्ती, कंहिं आलिम फतवा लगाई कि ही इसराफ़ आहे, ही इसराफ़ आहे। पाण खे अची ॿुधायूं कि साईं फलाणे मुफ्ती, फलाणे मौलवी चयो आहे कि इसराफ़ आहे, हर कंहिंजे लाइ अलॻि अलॻि ताम थो थिए। पाण फरमायूं ला इसराफ़ फिल खैर, खैरात में इसराफ़ थींदो ई न आहे। खैरात जेतिरी भी कयो, जेतिरी भी कयो, बाइस बरकत, बाइस रहमत ऐं बाइस सवाब हूंदी आहे। तव्हां जेतिरियूं भी देगियूं लाथियूं अल्लाह जी रज़ा जे लाइ, मरहूम जे इसाले सवाब जे लाइ, यकीनन ये सब अल्लाह जी बारगाह एज़े में मक़बूलो मंजूर थींदियूं। फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा, जो भी नेक अमल जो ज़र्रो भी कंदो आहे अल्लाह वटि उहो रायगान नाहे वेंदो, अल्लाह वटि उहो मक़बूल ऐं मंजूर थींदो आहे। अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, सब गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों थकजी पिया आहियो छा? दुरूद पढ़ो ज़ोर सां। या अल्लामा साहबी दो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो, उनखे नंढड़ो सगीर ॿार हो, ॿी घरवारी ही, उनजी घरवारी वञी ॿी शादी कई, हू पंहिंजे ॿिए मुड़ुस सां ख़ुशि हो खरम ज़िंदगी गुज़ारण लॻी। जेको गुज़ारे वियो हो उहो वीचारो ईअं बस क़बर में पियो हो, उनजे लाइ न को दुरूद, न ख़त्मो, न दुआ, न सदको, न क़ुरान खानी, न दुआ, कुझु बि कोन हो। पोइ कंहिं बुज़ुर्ग ख्वाब ॾिठो त उन ते अज़ाब थी रहियो हो, उन ते अज़ाब थी रहियो हो। इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे कि सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सैयदी मुर्शदी, साईं लेट है, साईं मुश्किल पूरी सैयदी मुर्शदी, ट्रैफिक सफा जाम है ना, सैयदी मुर्शदी, 12 बजे साईं का दुआ घुराए, सैयदी मुर्शदी। चलो चलो सही, चलो सही, 12 बजे ताईं पहुंचे न पहुंचे तो बस दुआ करो। चलो अल्लाह अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह नुज़ातुल मजालिस में लिखियो आहे, हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो, उनजी घरवारी ॿी शादी कई, उदत गुज़ारे, हिकिड़ो पुटड़ो नंढो हुओसि, सो ॻोठ में कुॾंदो हो, खेॾंदो हो। कंहिं बुज़ुर्ग ॻोठ वारे ख्वाब ॾिठो त उन ते अज़ाब पियो थिए,
तो चई दादा तू केर ही ॿुधाई फलाणो मुंहिंजो नालो आ, फलाणो मुंहिंजे बाबे जो नालो आ, फलाणी मुंहिंजी ज़ात आ, फलाणो मुंहिंजो ॻोठ आ। या हज़रत मां जॾहिं खां मरी वियो या अल्लाह जे अज़ाब में सड़ा थो पियो, अल्लाह जी ज़ात बाबरकात मूंखे यको अज़ाब में दाख़िल करे छॾियो आ। बुज़ुर्ग पुछो अदा तुंहिंजे लाइ को दुआ करण वारो कोन्हे छा, को सदको ख़ैरात करण वारो कोन्हे छा? अल्लाह जी ज़ात बाबरकात जो बानड़े जवाब ॾिनो, हाओ साईं मुंहिंजो को ही वाही कोन्हे, अबो अम्मा मुंहिंजा इंतकाल करे विया आहिनि, मुंहिंजो को ॿियो वारिस कोन्हे को, घर वारी हुई सावी ॿी शादी करे मस्तो मगन लॻी पई आहे पंहिंजे ॿिए मुड़ुस जे हवाले आहे। साईं पोइ तोखे छो आहे? बुज़ुर्ग खे ॿुधाई मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो मासूम आहे, उनजो फिलाणो नालो आहे, उनखे ख़बर ई कान्हे कि दुआ छा थींदी आहे, दुरूद छा थींदो आहे, सदको छा थींदो आहे, ख़ैरात छा थींदी आहे, उनखे का ख़बर ई कान्हे का, उनखे केरु गाइड करण वारो बि कोन्हे, उनखे को रस्तो ॿुधाइण वारो बि कोन्हे। हू पंहिंजे रांदि रूंद में खेल कूद में कुॾण में मसरूफ़ आहे। बुज़ुर्ग सुबुह जो उथियो, ॻोठ वारनि खां पुछा कई अदा फिलाणो माण्हू फिलाणे जो पुटु, फिलाणे ॻोठ वारो फिलाणी ज़ात वारो उनजो पुटु आहे या न किथे आहे? ॻोठाणनि हेॾे होॾे ने आयो, चयूं हा वदा हो त यतीम आहे, उनजो को ओही वाही कोन्हे, हू कॾहिं कंहिंजे दरवाज़े ते वेंदो आहे, कॾहिं कंहिंजे दरवाज़े तां मानी वठी खाईंदो आहे, उनजो को हाल कोन्हे। बुज़ुर्ग फरमायो मूंखे ॿुधायो त काथे आहे? हेॾे होॾे निहारियो वियो, ॿुधायूंसि त हींअर कोन्हे को। कंहिं माण्हू ॿुधायो कि फिलाणी नेर ते फिलाणी शाख ते फिलाणी नए या नदीअ ते तड़ करण वियो आहे। बुज़ुर्ग उते वियो, ॾिठई त नंढड़ो ॿारड़ो कुॾे थो पियो पाणीअ में आहे, पाणीअ में कंहिं टाइम ते डुबकियूं थो हणे, कंहिं टाइम ते ॿाहिरि निकिरी थो अचे, कंहिं टाइम ते वरी अंदरि वञे थो। ॿार हो ॿारनि वांगुरु कुॾे थो बीठो, हुनखे को होश हवास कोन हो, अबो यादि कोन्हे, अम्मा यादि कान्हे, पंहिंजी रांदि रूंद में लॻो पियो आहे। ॿुधायसि बुज़ुर्ग पुछो अब्बा तुंहिंजो बाबो किथे आहे? के ख़बर न आहे मुंहिंजो बाबो किथे आहे? तुंहिंजी अम्मा चे अम्मा बि ख़बर न आहे किथे आहे? बुज़ुर्ग ॿुधायो तुंहिंजो बाबो इंतकाल करे वियो आहे, मूं ख्वाब ॾिठो आहे तुंहिंजो बाबो अज़ाब में मुब्तला आहे, मूं ख्वाब ॾिठो आहे तुंहिंजो बाबो मुसीबत ऐं परेशानीअ में आहे। चए साईं पोइ मां छा कयां? चए तूं कुझु ख़ैरात कर, उन ख़ैरात जे सदके में अल्लाह जी ज़ात बाबरकात तुंहिंजे बाबे तां अज़ाब खणी छॾींदो, अज़ाब खणी छॾींदो। ॿार हो एतिरो अकुल कोन हुयो, एतिरा पैसा कोन हुयो जो देगूं भत जूं लाहे हा, वॾियूं ख़ैरातूं करे हा। उन वटि कुझु कोन हो, यतीम हो, नंढो सगीर हो, उनखे ख़ैर ख़ैरात जी ख़बर बि अहिड़ी कान हुई। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन जे दिलि में विधो, उन पाणीअ जा चुल्लू भरे ॿाहिरि उछलाया, चयईं अल्लाह जे नाले बाबे जे इसाले सवाब जे लाइ ॾियां थो। अल्लाह जे नाले पाणी जो चुल्लू भरी बुक भरे ही उछलायई, चई अल्लाह जे नाले ॾियां थो। बुज़ुर्ग ॾिठो भई हिन कयो त कुझु कोन, परेशान थी मलूल थी वापसि घर आयो, घर पहुतो, रात जो सुतो, वरी ख्वाब थो ॾिसे, चओ सुभान अल्लाह, ख्वाब थो ॾिसे सॼो साॻियो माण्हू आयो आहे, उहो जन्नत में मज़ा पियो थो माणे, जन्नत में वेठो आहे। पुछे दादा मां तुंहिंजे लाइ वियो हुयुसि, तुंहिंजा मिट माइट अज़ीज़ क़रीब ॻोल्हियमि पर केरु कोन हो, तुंहिंजो नंढड़ो सगीर पुत्र हो, उन सां मुलाक़ात थी, उनखे चयुमि सदको कर, ख़ैरात कर, उन सिर्फ़ पाणीअ जो चुल्लू भरे ॿाहिरि उछलायो, चयईं अल्लाह जे नाले ख़ैरात थो ॾियां, बाबे जे इसाले सवाब जे लाइ ख़ैरात थो कयां, लिहाज़ा तुंहिंजे पुट इहो कयो, मां त नाउमीद थी वापसि आयुसि कि तुंहिंजी निजात कोन थींदी। ॿुधाए तोखे अल्लाह जी ज़ात बाबरकात अज़ाब मां कढी जन्नत में कीअं मोकिलियो आहे।
जवाब ॾिनई हाओ साईं तुंहिंजी महिरबानी तुंहिंजा लख कुर्ब तुंहिंजा एहसान के अल्लाह जी ज़ात बाबरकात उन नंढे मासूम जे मोकिलियल पाणीअ खे ॿाहिरि जॾहिं मोकिलियो उन मुंहिंजी इसारे सवाब जे लाइ मुंहिंजे सवाब पहुचाइण जे लाइ पाणी उछलायो अल्लाह उन जी नियत ॾिठी पाणी ॿाहिरि पहुतो हिकिड़ो कीड़ो तड़पियो थिए प्यास मां उन उहो पाणी पीतो उन दुआ कई मौला हिन जे सॼे खानदान खे बख़्श फरमाए मौला हिन जे सॼे खानदान खे माफ़ फरमा मुसलमान अल्लाह जी ज़ात बाबरकात अरहमुर राहिमीन पाणी जो कतरो कीड़े जे मुंह में पवे थो पाणी कीड़ो पिए थो कीड़ो दुआ थो करे मौला हिन जे सॼे खानदान खे माफ़ फरमा जेकॾहिं कीड़े जी दुआ सां अल्लाह जी ज़ात बाबरकात हुन जे खानदान खे माफ़ करे सघे थो त ही औलिया सुलहा उलमा सभु असां आया आहियूं मां त गुनाहगार बदकार सियाकार आहियां पर अल्लाह जी ज़ात बाबरकात हिननि भलारनि नेकोकारनि सालिहनि वाननि तव्हां सभिनि जे सदके में अल्लाह कीड़े जी दुआ जे सदके में माफ़ करे सघे थो त हिननि सालिहनि वाननि जी दुआ जे सदके में माफ़ करे छॾींदो मुबारक हुजनि तव्हांखे मरहूम जा रिश्तेदार तव्हांजी खुश नसीबी आहे मां चवंदो आहियां कॾहिं कॾहिं असांजे मरहूमनि जे लाइ टूर्नामेंट कया वेंदा आहिनि वॾो गुनाह जो कमु आहे दोस्तो वॾो गुनाह जो कमु आहे टूर्नामेंट थी रही आहे असर वई मगरिब वई इशा वई हिक ॿिए ते ताना गिलाऊं शर्त टूर्नामेंट कुॾी हलिया विया तव्हांखे ख़बर ई कान्हे त मुर्दे जो हाल छा थियो पंहिंजे वारसनि जे लाइ पंहिंजे मरहूमनि जे लाइ मुस्लमानो टूर्नामेंट न अहिड़ा प्रोग्राम करायो त मरहूमनि जी अल्लाह ताला बख़्शिश फरमाए तमाशा ई वेठा हूंदा आहिनि न रांदि पूरी थींदी पोइ निकिरंदासीं पोइ ज़ोहर वई असर वई मगरिब वई सॼी राति वेठा आहिनि टूर्नामेंट थो हले पर इहा ख़बर कान्हे कि तव्हांजे मोलनि जो हाल छा थियो मुसलमानों बचो हाँ अगर अहिड़ो सिस्टम कयो था त न कयो अगर कयो था त नमाज जे टाइम ते बाक़ाइदा वक़फ़ो हुजणु खपे पोइ उन्हनि सभिनि तमाशाइनि खे खिलाड़ियुनि खे ख़ुसूसी आयल महिमाननि खे तलक़ीन कयो त ही तव्हांजे लाइ असां प्रोग्राम रखियो आहे तव्हांखे गॾु कयो आहे वञी मस्जिद मां नमाज़ बि पढ़ी अचो असांजे मरहूमनि जे लाइ दुआ बि करे अचो इहो हल आहे उन्हनि जी बख़्शिश जो बाक़ी टूर्नामेंटनि सां बख़्शिश न आहे थींदी थोड़ी वज़ाहत कयां ॿुधायोमांव न इल्म नाफ़े इल्म ॿ क़िस्म जा आहिनि थोड़ी वज़ाहत करे ॿुधायां सवेरो टाइम कोन हो हींअर मूंखे 12 बजे ताईं टाइम ॾिनो वियो आहे आख़िरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो इल्म नाफ़े इल्म सभु नाफ़े हूंदो आहे को बि अहिड़ो इल्म न आहे हूंदो कि जंहिंमें नफ़ो न हुजे पर कंहिं इल्म में दुनिया जो नफ़ो हूंदो आहे कंहिं इल्म में दुनिया जो बि दीन जो बि नफ़ो हूंदो आहे इहो इल्म आहे उलमा इकराम जो हुफ़ाज़ इकराम जो सुलहा जो उन्हनि जो इल्म आहे दोस्तो तव्हांखे थोरो मिसाल ॾेई सम्झायां कॉलेज भी आहे विंदर में उथल में यूनिवर्सिटी आहे वॾा वॾा प्रोफेसर डायरेक्टर ऐं वाइस चांसलर वेठा आहिनि तव्हां हिते उन्हनि खे छा लाइ कोन घुरायो आहे छो तव्हांखे ख़बर आहे उहे ईंदा प्राइमरी खां वठी PhD ताईं जा सभु किताब पढ़नि अल्लाह बख़्शींदो कोन ABC एपल एलिफेंट किट डोंकी ये पढ़ी पढ़ी ॿुधाईंदो बख़्शिश कान्हे पर उलमा आया आहिनि सुलहा आया आहिनि सॼो इल्म न उलमा ईंदा हिकिड़ो दफ़ो अलहम्द टे दफ़ा कुल पढ़ी दुआ कंदा तव्हांखे ख़बर आहे PhD वारो सभु किताब पढ़ंदो उनखे आला डिग्री मिली सघे थी आला तालीम मिली सघे थी पर असांजे अब्बे अम्मा जी बख़्शिश थींदी त उलमा जे वाइज़ सां नातन सां मनकबतनि सां क़ुरान जी
तिलावत सां सुलहा जे हथन खजण सां असांजे अब्बे अम्मा जी बख़्शिश थींदी। इन जे करे इहो उसूल रहियो आहे कि दुआ जे लाइ कंहिं प्रोफेसर खे न, कंहिं लेक्चरार खे न, कंहिं वाइस चांसलर खे न, वॾी तालीम वारे खे न, बल्कि उहो मस्जिद जो मौलवी ईंदो आहे जंहिंखे तव्हां चवंदा आहियो कि पढ़ियल कोन्हे, आला तालीम वारा ॿिया आहिनि। तव्हांजी सम्झ कान्हे, असल में आला तालीम ई इहा आहे जंहिंखे अल्लाह उन तालीम जे करे मुसल्ले ते बीहारींदो आहे। उन तालीम जे करे अल्लाह उनखे जनाज़न पढ़ाइण जे लाइ मुक़ररु कयो आहे। अल्लाह दुआउनि जे लाइ उनखे मुक़ररु कयो आहे। सॼी दुनिया जो नज़रियो आहे। इहो मौलवी ईंदो असांजे अब्बे अम्मा जे लाइ दुआ कंदो, उन जा बेड़ा पार थी वेंदा। मुस्लमानो पंहिंजे अब्बे अम्मा जो ख़्यालु रखंदा कयो। अब्बे अम्मा जी क़बरुनि ते वेंदा कयो। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, ख़फ़क़ुन निआल जे नाले सां मशहूर आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, तव्हां ॿुधो आहे माण्हुनि खां त मरी विया, मिटी थी विया, न, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो मुर्दो तव्हांजे चप्पलनि जा आवाज़ बि ॿुधंदो आहे। अल्लामा इमाम जलालुद्दीन सुयूती शरह सुदूर में लिखियो आहे कि जॾहिं बि को क़बर ते कंहिंजी ते वेंदो आहे, कंहिंजी क़बर ते वेंदो आहे, क़बर वारो अगरि दुनिया में उनखे सुञाणंदो हूंदो त क़बर में अचण, क़बर ते अचण खां पोइ बि उनखे सुञाणंदो आहे। क़बर मिटीअ जा ढेर न आहिनि हूंदा दोस्तो, क़बर दरअसल उहा ई शख़्सियत हूंदी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती, जंहिं मुंहिंजी क़बर जी ज़ियारत कई उन गोया उन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत वाजिब थी वई। मन ज़ार क़बरी बाद ममाती कअन्नक ज़ारनी फिल हयाती, जंहिं मुंहिंजे विसाल खां बाद मुंहिंजी क़बर जी ज़ियारत कई उन गोया कि ज़िंदगी में मां मोहम्मद जी ज़ियारत कई। दोस्तो, पंहिंजे अब्बे अम्मा, पंहिंजे रिश्तेदारनि, अज़ीज़नि, क़रीबनि जी क़बरुनि ते वेंदा कयो। दोस्तो, जॾहिं उन्हनि जी क़बर ते केरु वेंदो आहे न, हू क़बर वारो ॾिसंदो बि आहे, ख़ुशि बि थींदो आहे ऐं उनखे उन्स थींदो आहे, ॾाढो मज़ो उनखे ईंदो आहे। तव्हां पढ़ो कुझु बि न, मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, मंज़ार क़बर अबवैहि औ अहदुहुमा, केर बि तव्हां मां पंहिंजे अब्बे अम्मा जी क़बर ते वञे, बि यौमुल जुमा औ लैलतुल जुमा, जुमे जी राति या जुमे जे ॾींहुं वञे, ॿिन्ही जे क़बरुनि ते वञे या ॿिन्ही मां कंहिं हिकिड़े जी क़बर ते वञे, कुतिब लहू बर्रा, उन माण्हूअ जो नालो नेकनि में इबरारनि में लिखियो वेंदो आहे। सिर्फ़ मंज़ार क़बर अबवैहि, पढ़े कुझु बि न, सिर्फ़ अब्बे अम्मा जी क़बर जी ज़ियारत करे। पढ़ण वारे जो त दर्जो अञा मथे आहे, पढ़ण वारे जो सवाब अञा मथे आहे, पर रुगो ज़ियारत करे अब्बे अम्मा जी ॿिन्ही जी या ॿिन्ही मां हिकिड़े कंहिंजी क़बर जी ज़ियारत करे। मुस्तफ़ा फरमायो, जुमे जो ॾींहुं हुजे या जुमे जी राति हुजे, उन जो नालो इबरारनि मां, नेकोकारनि में उनजो नालो लिखियो वेंदो आहे। मुस्लमानों पंहिंजे अब्बे अम्मा खे यादि कंदा करियो। ख़ैरातुनि जे हवाले सां, क़ब्रिस्तान ते वञण जे हवाले सां, जंहिं बि हवाले सां तव्हांखे कॾहिं बि को वॾो ॾींहुं सम्झ में अचे या तव्हांखे का ईद बरात या को तव्हांखे मौक़ो मिले, उन्हनि जे लाइ क़ुरान ख़ानी करायो, उन्हनि जे लाइ वाइज़ो नसीहत करायो, उन्हनि जे लाइ सदको करियो। लाज़मी कोन्हे तव्हां 30-50 जॻहियूं लाहियो, जेका तव्हांजी पहुच आहे अब्बे अम्मा जे इसाले सवाब जी नियत सां ॾींदा करियो, उहो उन्हनि ताईं पुॼंदो, यकीनन उन्हनि जी बख़्शिश पती थींदी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मरहूम जी बख़्शिश फरमाए, मरहूम जी मग़फ़िरत फरमाए, मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।